ये मेहरबानी करे ये रद्द कयो में भी ना है इंशाअल्लाह ताला असा सिंध जे माण्हुनि ता वसाइलन जो ऐं सिंधु दरिया जो तवज्जो हटाईंदासीं पर इएं कोन्हे जेसि ताईं इंशाअल्लाह ताला ये गैरतमंद मेहरबानी दुश्मन धारण लाइ हीअ देह जे दुश्मन धारण लाइ ऐं क़ौम जे सभु गद्दारनि लाइ ॼण आॾो अटकियल फाही आ हिन लोही लॼ बचाई आ हीअ नेठ उहो ॾींहुं आणींदी का रेखी मंज़िल माणींदी हिन सच सां प्रीत निभाई आ हिन लोही लॼ बचाई आ हीअ सॾ में ॾींदी सॾ अथई हीअ पहाड़नि सां गॾु अथई हीअ मर्दनि खां वध माई आ हिन लोही लॼ बचाई आ तमाम पार्टियुनि जा भाइरो सभिनि पंहिंजे पंहिंजे अंदर जा हाल चङी रीत ॾिना ऐं अॼु जेको हिते ज़ुल्म थियो आहे शिकारपुर में इंतहाई अफ़सोस थियो आहे छो त इहे दर्द ऐं सूर ऐं ॾुख सॼी सिंध जा खणी हिते पहुतासीं हिते ख़बर समूरा कानून लॻा ते इतफ़ाक़ कंदा पिया त जेकॾहिं नाइजाइज़ी क़दर जेकर तव्हांजे थूम माण्हू मौजूदु हुजे हुन सां विड़ी पवोसि विड़ोसि मुझी ज़मीनूं कब्ज़े करे थो मुझो मिल्कियतूं कब्ज़ो करे थो पोइ चओ त असांजो भाउ असां लानत जो मुंहिंजी भाइरी ते वधूं असांखे अहिड़ी भाइरी खपे ॿियो हिकिड़ी ॻाल्हि हिते जेका थी अची त ज़रदारी साहब चवंदो आहे न कुते खे सांप न चओ कुतनि खे सांप चवणु शुरू कयो थिए त पोइ बाक़ी कुते जी असमत था घटायो था सची ॻाल्हि इहा अथव ई बद नस्लो बेगैरत नस्ल सां तालुक रखंदड़ो जेको सिंध जो दुश्मन हुआ हज़ारनि साल तहज़ीब रखंदड़ सिंध खे पैसनि में खपाए थो पैसनि में केरु खपाईंदो आहे मुंहिंजूं भेनर वेठियूं आहिनि दलो वापार कंदो आहे न बड़ो वापार कंदो आहे न ही बाए नेचर दलो आहे दौलत हिन जे लाइ सभु कुझु आहे इक़्तिदार हिन जे लाइ सभु कुझु आहे वतन हिन जे लाइ माना रखंदो आहे छा वतन गैरतमंद माण्हू जा हूंदा आहिनि बेगैरत जा वतन थींदा आहिनि छा ॿ ॾहाका थिया अथव हुकूमतुनि खे ॿ ॾहाका इन ॿिनि ॾहाकनि में जेको हुन सिंध सां वहो वापिरियो आहे सिंध पंहिंजे मुड़ी सदी जी तारीख़ में एतिरो हिन रियासत में बर्बाद न थी आहे जेका ॿिनि ॾहाकनि में पीपल पार्टी दौर में सिंध तबाह ऐं बर्बाद थी आहे न सिंध जी इज़त महफूज़ न सिंध जी गैरत महफूज़ न सिंध जा वसीला महफूज़ न सिंध जूं ज़मीनूं महफूज़ हाणे छा बचियो आहे हाणे पाणी ही ड्रामा जो असां न कंदा वेठा था बाबा ज़रदारी साहब फैशन जो ॻाल्हि आहे उन करे हुन लिखत कई आहे बाक़ी सिंध जी पीपल पार्टी जेका चवे थी त असांखे केॾा वॾा खपनि लानत आहे तव्हांजी न सोच ते मूंखे त हिकिड़ो त एमएलए सिंध ॿुधायो जेको गैरत वारो किरदारु अदा करे ॿुधाए चवे थो ज़रदारी साहब न इक़्तिदार खां वधीक वतन ऐं सिंध जी अज़मत वधीक असांखे असांजे एमएलए में बि गैरत न आहे उनके लाइ अवल आखिर इक़्तिदार आहे अवल आखिर ज़रदारी आहे अवल आखिर उनजे लाइ दौलत आहे ही ड्रामा न करे असांजे माण्हुनि सां असां तव्हां ख़ैर ख़्वाह आहियूं ही जेका ॿी ॻाल्हि हिते थी माण्हू ख़ैरा थींदा आहिनि छो ये इनकम सपोर्ट केपी में हले थी वो इनकम सपोर्ट बलूचिस्तान में हले थी सिंध में छो लाइ ॾियण लाइ क्या ॾींदा आहिनि ख़रीदियो धमकायो अगवा कयो लाश रोडनि ते बिहार वधी करे हिन माण्हू जो एफआईआर न वठो हिन माण्हू खे तहस तहस कयो हुन माण्हू जी सियासी तौर ते बर्बाद कंदा जो हुन माण्हू खे मुक़ररु न ॾियो दोस्तन मिठा दिलदार आलम सब आबाद करें साथ सलामत सिंध सलामत सिंधु दरिया ता क़यामत सलामत जेको सिंधन सां जेके कलूर थियनि पिया जेको ज़ुल्म थिए पियो जेके सिंध जा वसीला लुटिया फरिया वञनि पिया उन्हनि सौदागरनि में सिंध जा माण्हू उनजो वोट उन्हनि जी सपोर्ट शामिल जेका इंतहाई भयानक खौफनाक तंहिं इहो सच असांखे मञिणो पवंदो त जे ज़रदारी जी ॻाल्हि पिया कयूं जेको ज़रदारी इस्लामाबाद वेही जितो वफ़ाक़ खे बचाइणो आहे ऐं मुल्क जे वसीतर मफ़ादनि में
कैनालन वारे फैसले ते सही तो करे ऐं वरी बदकिस्मती सां फाइनल जेका सही आहे आख़िर सही आहे वो सदर पाकिस्तान जी ऐं सदर पाकिस्तान असांजो आहे तव्हांजो आहे सिंधियुनि जे वोट ते सिंधियुनि जी पावर ते सिंधियुनि जी ताक़त ते या सिंधियुनि जी सपोर्ट ते या सिंधियुनि जे इन मुक़दस टोपीअ ते पलीत बदकिरदार निरत रखी उनखे कैश थो कराए पर सबब कहिड़ा बि हुजनि माण्हू असांजो आहे हिन खिते जो आहे हिन धरती जो आहे ऐं सचपच चवंदा आहिनि त बुनियादी तरबियत वॾो अमल दख़ल थींदो आहे त तव्हांजी एंड ऑफ लाइफ ताईं कंहिंखां पुछो बार बार खे ख़बर आहे त नवाब शाह जूं सिनेमाऊं टिकेटूं उनजो ब्लैक ते सेल ऐं सिंधी में मशहूरु असां वटि कहावत आहे चवणी आहे त टिकट ई भड़वो टिकट ई भड़वो मुल्क जो सदर थियो आहे टिकट ई भड़वो सिंधियुनि जो लीडर थी वियो आहे त पोइ ठाड़ा न लॻंदा हीअ लुटमार न थींदी ईअं ज़्यादतियूं न थींदियूं त थींदो छा बाक़ी तंहिं करे सभ खां पहिरियों असांखे पंहिंजी हालत ते पंहिंजी क़ौम ते मातम करणु घुरिजे छाकाणि त वॾी अक्सरियत हिन वक़्तु बि मफ़ादनि ख़ौफ़ लोभ लालच में कंहिं न कंहिं तरीक़े सां इन्हनि जी सपोर्टर जेके कैनालनि ते जेके वसीलनि ते सहूं था कनि कंहिंखां कुझु कोन्हे क़ौम ते ॻाल्हि पंहिंजी हालत ते ॻाल्हि जेका क़ौम तोखे रहबर रहनुमा ऐं तोखे वोट करे थी तोखे सपोर्ट करे थी मां पंहिंजी हाल खे चाचा तंहिं करे असांखे पंहिंजे छातीअ में छाती पाइणी आहे पंहिंजो इतिसाब करणो माज़ीअ में ज़ियाई माशाअल्लाह अयूबी माशाअल्लाह ॿिया ज़ुल्म जेका फ़ैसिला साथ हूंदी उहे वरी बि मुस्तफ़ीज़ ते तबिको हूंदो जबर ॾाढ गुस्सा बि मौसूफ़ खे नागवार गुस्सा इहो त जो तसवर नथा करे सघूं ऐं जॾहिं सभु ईअं विकामजी वञूं सभु ईअं बिगाड़े वञूं त पोइ ज़रदार जहिड़ा थोका टिकटी भड़वा हिन क़ौम जा लीडर थींदा ऐं पोइ वसीला बि असांजा पैसो बि असांजो ऐं उन पैसे उन ताक़त ते असां ते ठाड़ा वेंदा असांखे वधीक होला पढ़ाए वेंदो सो बहरहाल मायूस न थियणो छाकाणि त अंधेरी राति घणो वक़्तु न आहे रहणु आख़िर सिज ठोकणो आहे रोशनी थियणी आहे ज़रदारी ने ज़रदारी पी हाकिम हुजे जो चेला हुजनि अदीब बि कामजी वञनि शाइर बि कामजी वञनि साफ़ी बि कामजी वञनि सिविल सोसाइटी बि कामजी वञे सभु बि कामजी वञनि पर कुदरत पंहिंजे दर्शकनि सां नेठ तब्दीली आणींदी ही सभु विकाऊ दलाल ज़मीन ख़्वाह थींदा सिंध में रहंदी ऐं सिंधो तयार बि रहंदो वरी उहो औज ऐं मौज रहंदो लॻी ॾे जनाब रसूल बख्श पाणी जे ज़बान मां हिकिड़ो ॾाढो लाजवाब शेर निकिरंदो लतीफ़ जो त दहशत दम दरिया में जित जायूं जानवरन दहशत दम दरिया में जित जायूं जानवरन न को संदो सीर जो मुपन मलाहन दरंदा दरिया में वाक़िया कयो वरन सॼा बेड़ा वार में हलिया हेठि वञनि पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मझां तिन को जो कहर कुननि में वया कीन वरन उते अणतारन मुंहिंजे सावड़ सीर लॻायो तूं सिजाई तहरीक जो पंहिंजे घरनि जा मसइला पंहिंजे खानदाननि जा मसइला छॾे करे सिंधु दरिया ऐं सिंध धरतीअ जी ॻाल्हि करणु ऐं ॻाल्हि ॿुधणु रस्ते ते आयूं आहिनि मां शिकारपुर अचण ते अदन खे भली ॻाल्हि चवां थो ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्त ऐं हिन पिंडाल में वेठल शिकारपुर जा गैरतमंद साथियो अस्सलाम वालेकुम हक़ीक़त इहा आहे त सिंधु दरिया जॾहिं खां हीअ दुनिया आबाद थी आहे त सिंधु दरिया जो जनम थियो आहे अॻे असां पंहिंजे वॾनि खां ॿुधंदा हुआसीं